अस्सलाम वालेकुम दोस्तों, फ़कीर सिकंदर अली अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। दोस्तों, अॼु असां मौज़ू खणी आयासीं हिकु औरत या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में चोरी कई, उन मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। इंसाफ़ ते ॻाल्हाईंदासीं, इंसाफ़ जे तक़ाज़ाउनि ते ॻाल्हाईंदासीं। दोस्तों, या रसूलुल्लाह जे दौर हुकूमत में माना हिकिड़ी ख़ुशहाल घराणे जी औरत चोरी कंदे पकड़िजी पई ऐं उन ते चोरी जो हद लागू थियो। जॾहिं इहो फ़ैसिलो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो, छो त पाण अमीन बि हुया, हुक्मरान बि हुया ऐं कानून जा रखवाला ऐं कानून निज़ाम दस्तूर जा मालिक जेको अल्लाह या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾेई मोकिलियो, उन मुताबिक़ उहा माना ॻाल्हि करणी ऐं फ़ैसिलो करिणो हुयो। जॾहिं या रसूलुल्लाह वटि उहो फ़ैसिलो आयो त हुन औरत ते उहा चोरी जो माना उहो सादुर थी चुको ऐं या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन औरत जो हथु कटण जो हुकुम ॾिनो। त उन माना सज़ा तौरु उन जो चोर जो क़ुरान शरीफ़ में आयत आहे, इहे फ़िक्रा मौजूदु आहिनि, उहे शिक मौजूदु आहिनि क़ुरान शरीफ़ में। सूरत बकरा में बि सूरत निसा में बि इहे माना क़ानूनी पॉइंटनि ते, क़ानूनी ॻाल्हियुनि ते तमामु घणो ज़िक्र थियल आहे। उन मुताबिक़ हुन माना चोर जो हथु वढण जो हुकुम ऐं उन हुकुम जे जो नबी करीम पासदारी कंदे, उन कानून निज़ाम ऐं इंसाफ़ जी पासदारी कंदे उन जो हुकुम ॾिनो त हिन औरत चोरी कंदड़ औरत जो हथु वढियो वञे। त उहा औरत कंहिं सुठे घराणे जी हुई। उन्हनि चयो त जेकॾहिं हथु वढिबो असांजे औरत जो, असां ते सारी ज़िंदगी लाइ दाग़ लॻी वेंदो ऐं उहो माना असांजे ख़ानदान लाइ सुठो अमल न हूंदो। हुननि सिफ़ारिशूं शुरू करायूं ऐं सिफ़ारिशनि जे लेवल सां हुननि चयो त असां उन जो मुआवज़ो ॾियूं, जेतिरा पैसा चओ उहे पैसा ॾोकल या उहे माना ॾियूं, जीअं हिन असांजी औरत जो हथु न कटियो वञे। जॾहिं इहे सिफ़ारिशूं माना घणियूं सिफ़ारिशूं ऐं जॾहिं या रसूलुल्लाह ताईं पहुतियूं त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ातिमुल नबीन उन्हनि खे इहे लफ़्ज़ चया त जेकॾहिं हीउ अमल बीबी मुंहिंजे लख़्ते जिगर बीबी जन्नत ख़ातून ते माना ज़ाहिर थिए हा, त बि आऊं इहो ऑर्डर ॾियां हा त उन जो बि हथु कटियो वञे, वढियो वञे। दोस्तों, इहा आहे इहा माना हिकिड़ी ईमान जी तक़ाज़ा ऐं इंसाफ़ ऐं कानून ते अमल करण जी जेको या रसूलुल्लाह दर्स ॾिनो, उहो असांजे लाइ सबक़ु आहे। या रसूलुल्लाह जे माना उन फ़ैसिलनि में ऐं उन जे माना ज़िंदगी गुज़ारण, उन ते माना उन जे तरीक़े ते अमल करणु ऐं उन जे कानून निज़ाम ते अमल करणु, इहा आहे माना या रसूलुल्लाह जो निज़ाम ऐं दस्तूर ऐं अदल ऐं इंसाफ़ जो तरीक़ो जेको हुननि खे जवाबु ॾींदे चई त जेकॾहिं इहो अमल मुंहिंजे न्याणी लख़्ते जिगर, मुंहिंजे जिगर जे टुकड़े ऐं बीबी जन्नत ख़ातून फातिमतुल ज़हरा खां इहो अमल थिए हा त उन जो हथु कटियो वञे हा ऐं उन जो हथु कलम कयो वञे हा। ऐं इहो माना हाणे तंहिं करे माना इन जी सिफ़ारिश जी गुंजाइश निश्ता, सिफ़ारिश जी गुंजाइश न आहे, छो त हीउ कानून निज़ाम आहे, अल्लाह जो दस्तूर आहे। उन मुताबिक़ ऐं फ़ैसिलो ॾिनो आहे ऐं उन फ़ैसिले ते अमल कयो वेंदो। पोइ दोस्तों, उन जो औरत जो हथु कलम कयो वियो। दोस्तों, इहा आहे निज़ाम दस्तूर इंसाफ़ जो। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।